अॼु हिते अवामी प्रेस क्लब ऐं मलिर जी सिविल सोसाइटी जी तरफ़ां हिते अवामी प्रेस क्लब में इजलास थियो आहे, जंहिंमें इहो फ़ैसिलो कयो वियो आहे त सिविल सोसाइटी जी सतह तां हिकिड़ो कमेटी जोड़ियो वेंदो जेका हुकूमती धुरियनि ते हुकूमती ऐवाननि ते इहो प्रेशर विझण जी कोशिशि कंदो त गुलशन कलमती जेको हिन धरतीअ जो असासो आहे, जंहिं सिंध जी तारीख़ खे, जंहिं हिन धरती जी तारीख़ खे महफ़ूज़ कयो आहे, हुनजो हक़ बणिजे थो त असां हुनजो इलाज जे लाइ एफर्ट्स कयूं ऐं उन जी इलाज जेको असीं सम्झूं था, जेका असांजी सोच आहे, असां जेका स्टडी कई आहे, उन मुताबिक़ इहो आहे त हुनजो इलाज पाकिस्तान में मुमकिन कोन्हे, छो त उनखे जेके बीमारियूं लॻियल आहिनि उहे तमामु ख़तरनाक बीमारियूं आहिनि। त असां हिते कमेटी जोड़ी आहे जेको इन ॻाल्हि जी एफर्ट्स कंदो त हुकूमती धुरियनि खे मजबूर कयो वञे त हुनजो इलाज पाकिस्तान खां ॿाहिरि करायो वञे। अॼु अवामी प्रेस क्लब में गुलशन कलमती साहब जी ज़िंदगी बचाइण लाइ जेके हिकमत अमलियूं तरतीब ॾिनियूं, उन में हिकिड़ी बाक़ाइदा 5 रुकनी कमेटी ठाही वई आहे, जेका कमेटी अॼु खां ई कमु करणु शुरू कंदी। मलीर जे चूंडियल नुमाइंदनि सां सुभाणे खां मिलणु शुरू कंदी। मलीर जी सिविल सोसाइटी खे जेको सो मुतहरक कंदी ऐं हुकूमत सिंध ऐं हुकूमत पाकिस्तान जे इदारनि ताईं जेको सो गुलशन कलमती जी ज़िंदगी बचाइण लाइ मुनज़म तरीक़े सां पंहिंजो आवाज़ु पहुचाईंदी ऐं उन सां गॾोगॾु हीअ कमेटी सॼी सिंध जे अदीबनि, दानिशवरनि ऐं बाशऊर माण्हुनि खे अपीलूं कंदी त जेको सो गुलशन कलमती जी हयाती बचाइण लाइ करे जेको सो उहो मुतहरक थियनि, उथी अचनि। ईंदड़ अंगारे ते हीअ कमेटी काल थी ॾिए त अवामी प्रेस क्लब मलीर जे साम्हूं गुलशन कलमती हयाती बचाइण लाइ हिकु एहतिजाजी मुज़ाहिरो तरतीब ॾिनो वियो आहे ऐं उन खां पोइ असां हुकूमत सिंध खां मुतालबो कयो वियो आहे था कयूं त 24 कलाकनि जे अंदरि गुलशन कलमती खे ॿाहिरि मुल्क मोकिले सुठो इलाजु करायो वञे। गुलशन कलमती सिंध, पाकिस्तान ऐं पूरी दुनिया जो असासो आहे, उन जी हयाती खे ख़तरो आहे। हिते थींदड़ इलाज मां हीअ कमेटी ऐं हीअ इजलास मुतमइन न आहे। इन जे करे बाक़ाइदा कमेटी जी सूरत में हुकूमत सिंध, हुकूमत पाकिस्तान खां इहो मुतालबो था कयूं त गुलशन कलमती जी हयाती बचाइण लाइ हुन जो बहितर इलाजु करण लाइ ॿाहिरि मुल्क जेके सुठी अस्पताल में उनजो इलाजु करायो वञे, जीअं हीअ दुनिया जो जे अदब ऐं दानिश जो असासो बची सघे। उहो असांजी ज़रूरत आहे, सिंध जी ज़रूरत आहे, हिन मुल्क जी, हिन दुनिया जी ज़रूरत आहे। गुलशन कलमती जी हयाती बचाइण लाइ जेको सो असां तेसि ताईं सरगर्म रहंदासीं जेसि ताईं हुनजो के ॿाहिरि मुल्क में सुठी अस्पताल में इलाजु नथो कराए। अवामी प्रेस क्लब जे हिन ऐवान में न सिर्फ़ु सियासी, समाजी, बल्कि हिते जे लोकल जेकी बि तंज़ीमियूं आहिनि, उन्हनि जो हिकिड़ो इजलास थियो। इन इजलास जो मक़सदु इहो हो त सिंध जे, पाकिस्तान जे, बल्कि आऊं चवां त 12 किताबनि जे ख़ालिक़ ऐं ख़ासि तौर ते मलीर खे, कराची खे उजागर कंदड़ शख़्सियत गुलशन कलमती जे सिहत जे हवाले सां हो ऐं उन में ज़ाहिर के सिविल सोसाइटी ऑर्गेनाइजेशन बि शिरकत कई ऐं मुख़्तलिफ़ समाजी तंज़ीमनि, सियासी अॻुवाननि शिरकत कई। सभिनी जो मक़सदु इहो हो त पाकिस्तान में गुलशन कलमती जंहिं बीमारी में मुब्तला, उनजो इलाजु पाकिस्तान में मुमकिन कोन्हे। उन करे उन जे लाइ हुकूमत खां असीं मुतालबो था करियूं त 24 कलाकनि जे अंदरि गुलशन खे परॾेह मोकिले उनजो इलाजु कयो वञे। ऐं इन सिलसिले में इहो फ़ैसिलो बि कयो वियो त हितां जी जेका मक़ामी नुमाइंदा आहिनि, जेका MNN MPAs आहिनि, उन्हनि सां मुलाक़ात कई वञे ऐं उन्हनि खे ते इहो ज़ोर भरियो वञे त उहे हिन इलाज में पंहिंजो किरदारु अदा कनि। ऐं जेकॾहिं उन खां अलावा इहो फ़ैसिलो कयो वियो त अंगारे जे ॾींहुं हिते प्रेस क्लब जे अॻियां हिकिड़ो ॿियो अवामी मुज़ाहिरो कयो वेंदो, न सिर्फ़ु प्रेस क्लब, अवामी प्रेस क्लब में, पर इहो फॾु ॾिनो वियो त सिंध जे तमामु जेकी बाशऊर अवाम उनखे उन ताईं इहो पैगाम पहुचाइजे, ख़ासि तौर प्रेस क्लबनि ते पहुचायो वञे त जीअं हू गुलशन जो इलाजु थी सघे। ऐं हिकिड़ो वरी चवंदुसि त गुलशन हिकिड़ो आम माण्हू न आहे, गुलशन हिकिड़ो अदारो, हिकिड़ो मुहक़क़, हिकिड़ो दानिश्वर, उनखे बचाइण जे लाइ जेकॾहिं मरीज़ नथी थिए त पोइ असांखे ज़रूरु ॾुख थिए। महिरबानी।
अॼु असांजे मली जे सिविल सोसाइटी जो मेराको अवामी प्रेस क्लब जे अंगण ते थियो। उन जो मक़सदु इहो हो त असांजे पूरे पाकिस्तान सिंध ऐं ख़ासि तौरु मलीर जो जेको सो असांजो हीरो मोहतरम जनाब गुलशन कलमती काफ़ी अरसे खां ज़िंदगी मौत जी जंग विड़ी रहियो आहे। उन हवाले सां असांजी इहा ई जेको सो अॼु प्रोग्राम जो मक़सदु इहो हो त हुकूमत जेको सो फौरी तौर नोटिस वठे, उन जो बहितर इलाज मुआवज़े जे हवाले सां जेको सो इक़दामात वठे ताकी उहो दुबारा पंहिंजी नॉर्मल ज़िंदगी बहाल करे सघे, उनजो सुठो इलाजु थिए, हुकूमत सुठो इलाजु कराए ताकी उहो मुकमल ज़िंदगी पंहिंजी नॉर्मल करे सघे। बक़ाया जेको उनजो तारीख़ी जेको का मागनि ते जेको कमु थियल आहे, जेको अध में रुकियल आहे, उहो उनखे पूरो करे सघे। ऐं हिते पाकिस्तान सिंध ऐं ख़ासि तौरु मलीर जे जेके तारीख़ी मागनि ते उन कमु कयो आहे, उन हवाले सां हिकिड़ो तमामु हिकिड़ी नई हिकिड़ी सुठी तारीख़ी आहे। केतिरा ई उनजा शानदार किताब आहिनि जेके मलीर जे ऐं सिंध जे तारीख़ सां भरियल आहिनि। उन तमामु हिकिड़ो बहितरीनु राइटर जे हवाले सां जेको पंहिंजो नालो कमायो आहे ऐं हिकिड़ो पंहिंजी बेलौस जेका ख़िदमत कई आहे, उन एवज़ में जेको हर हिकु सिंध जे हर हिकु माण्हू जे दिलि में हू हिकु सो दिलि में उन जे लाइ मोहबत आहे गुलशन जे लाइ। ऐं असां इहा अलाह ताला सां बि इहा ई दुआ आहे त अलाह ताला दुबारा हिनखे सिहतियाबी अता करे। ऐं हुकूमत खां इहो ई मुतालबो आहे त हिन जो को सुठो क्वालिटी वारो ॿाहिरी मुल्क मां इलाजु करायो वञे ताकी हू दुबारा पंहिंजी ज़िंदगी बसर करे ऐं बाक़ी बक़ाया जेको कमु आहे उनखे पूरो करे सघे। असांखे उमेदु आहे त हुकूमत जेको सो नोटिस वठंदी ऐं हुकूमत उन जे बहितर इलाज मुआवज़े जे हवाले सां हिकिड़ो कमु कंदी। वॾी महिरबानी।